बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइन। जैकबाबाद वेझो कारें तकरार तां फायरिंग, नौजवान क़तल। ताजो देरो थाणे जी हद ॻोठ प्रताप लाशारी में लाशारी बिरादरी जी ॿिनि धुरनि में हलंदड़ कारें तकरार तां हथियारबंदनि फायरिंग करे 18 वरनि जे लुकमान लाशारी खे क़तल करे छॾियो ऐं फरार थी विया। इत्तलाते हद जी पुलिस संदसि लाश पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल जैकबाबाद आंदो, जितां कानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद वारिसनि हवाले कयो वियो। पुलिस मूजिबि वाक़ियो पुराणे तकरार तां पेश आयो आहे, वधीक जांच करियूं पिया। मुबारकपुर में उर्ली विघे मासूम नीगर फौत। शेखपाड़े में 5 वरनि जो मासूम ॿारड़ो ज़ाहिद पुट अब्दुल वहाब शेख उर्ली विघे फौत थी वियो। नीगर जे फौत थियण ते संदसि घर भातियुनि जूं ईद जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वयूं। हिन महिल ताईं उर्ली में फौत थियल ॿारड़नि जो अंग 10 खां मथे थी वियो आहे, जॾहिं त केतिरा ई ॿारड़ा उर्ली जे मर्ज़ में मुब्तला आहिनि। सिहत खाते पारां को बि नोटिस न वठण बाद केतिरनि ई ॿारड़नि जूं हयातियूं ख़तरे में पयल आहिनि। गड़ियसन वेझो 5 ॾींहं अॻु अगवा थियल पौरीअ जी बाज़ियाबी लाइ 3 लख भुंग तलब। आरडी 52 थाणे जी हद बदलू खोसो वासी 5 ॾींहं अॻु अगवा थियल पौरियत मोहम्मद असलम खोसो जी बाज़ियाबी लाइ पुलिस कख भञी बीणो न कयो। धाड़ेलनि पारां मुग़वी जे वारिसनि सां फ़ोन ते राब्तो करे 3 लख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। पुट जी बाज़ियाबी लाइ संदसि पीरसन अमड़ पाक किताब खणी एहतजाज कंदे दायो आहे त संदसि पुट ट्रैक्टर जी ड्राइवरी करे गुज़र सफ़र कंदो हो, हाणे 3 लख रुपया भुंग लाइ किथां आणियूं। हुन पुलिस जी आला अख़्तियारियुनि ऐं वसवारनि खां नौजवान जी बाज़ियाबी लाइ मदद जी अपील कई आहे। कोयटा में DIG ऐं SSP ऑपरेशंस पारां ईद ड्यूटी ॾींदड़ जवाननि सां ईद मल्हाई वई। DIG कोयटा अज़हर अकरम ऐं SSP ऑपरेशंस तारिक मस्तोई पुलिस एहलकारनि सां ईद मल्हाइण पहुची विया। पंहिंजे ऑफिसर्स खे ॾिसी मातहत ऑफिसर संदनि लाइ दोहल जो बंदोबस्तु कयो ऐं पुलिस जे जवाननि पछतो रिवायती झूमर पातो। जवाननि खे ख़ुशि ॾिसी DIG अज़हर अकरम ऐं SSP ऑपरेशंस तारिक मस्तोई बि झूमर में शिरकत करे जवाननि जी हौसला अफ़ज़ाई कई। पुलिस जे जवाननि जो चवणु आहे त ऑफिसर जे अहिड़े वर्ताव सां पंहिंजा फ़र्ज़ निभाइण में सवलाई थींदी आहे। गड़ियसन में क़ौमी अमन कमेटी ऐं सुन्नी उलमा काउंसिल पारां फ़लस्तीन में इसराइली जारियत ख़िलाफ़ एहतजाजी रैली सैयद बग्गन शाह जीलानी, मौलवी बशीर अहमद ऐं ॿियनि जी अॻवानी में हज़ार ख़ान खोसो चौक खां प्रेस क्लब ताईं कढी वई। मुज़ाहिरीन जो चवणु हो त इसराइल बेगुनाह फ़लस्तीनी मुसलमाननि ते ज़ुल्म करे रहियो आहे। अक़वाम मुत्तहिदा इंसानी हुकूक जी तंज़ीम OIC खां मुतालबो था करियूं त फ़लस्तीन मथां इसराइली जारियत जो नोटिस वठी बेगुनाह मुसलमाननि ते ज़ुल्म बंदि कयो वञे। सकरन डिलक कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर, जैकबाबाद वासी धीउ ऐं पुट समेत ज़ख़्मी। मोटरवे पुलिस पारां ज़ख़्मियुनि खे पंहिंजी गाॾी में खणण खां इनकार। माण्हुनि पारां ज़बरदस्ती करण ते मोटरवे ऑफिसर पारां ज़ख़्मियुनि ऐं माण्हुनि खे धिका ॾिना विया। चौथों मेल स्टॉप वेझो थियल रोड हादसे में मोटरसाइकिल ते जैकबाबाद खां हैदराबाद वेंदड़ अब्दुल सलाम बुरडो, संदसि धीउ अमीरज़ादी ऐं पुट हफ़ीज़ुल्लाह बुरडो ज़ख़्मी थी पिया, जन खे मक़ामी माण्हुनि मोटरवे पुलिस जी गाॾी खे रोके ज़ख़्मियुनि खे गाॾी में खणण लाइ चयो त मोटरवे पुलिस जे पेट्रोलिंग ऑफिसर नवीद लाखो ज़ख़्मियुनि खे अस्पताल खणी वञण खां इनकार कंदे माण्हुनि सां मुंहमारी कई, जेका वीडियो सोशल मीडिया ते पिणु वायरल आहे। होॾां ज़ख़्मियुनि खे फ्री हमदर्द एम्बुलेंस ज़रिए सकरंड अस्पताल आंदो वियो, जितां अब्दुल सलाम ऐं हफ़ीज़ुल्लाह खे ॻणती जोगी हालत में नवाबशाह मुंतक़िल कयो वियो। हिन वक़्त जूं हेडलाइन्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com और फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।